अच्छा माजिद साहब जी, इब्राहिम साहब अवां ॻाल्हि ॿुधी, अवां छा पिया सम्झो त हीअ जेकी सिविल नाफ़रमानी वारी तहरीक आहे इहा छा PTI बानी जी कामयाब थींदी, या इन में कोई सियासी फ़ाइदो PTI खे मिली सघे थो इन सिविल नाफ़रमानी सां, या वरी जीअं 26 नवंबर वारी कॉल फ्लॉप थी ऐं हीअ बि ईअं ई थींदो? तहरीक इंसाफ़ जे सरबराह जी जेका सिविल नाफ़रमानी वारी कॉल आहे, या बुनियादी तौर ते उनखे कॉल चइबो ई कोन्हे, उहा तहरीक हूंदी आहे। सही। ऐं इहा तहरीक हू अॻु में हुन उहो हलाए ॾिठो आहे, हुनखे ख़बर आहे त उहा केतिरी कामयाबु थी आहे। हुन खां पुछिजे, हुनजी पार्टी खां पुछिजे, हू जेको पाण जो बिल साड़ींदो हो बिजली जा या गैस जा जेके थिए, पहिरीं ॻाल्हि इहा आहे जो इहा जेल मां वेही जेको रुॻो फूंक कोन्हे ॾियणी। सही। जेकॾहिं हिकिड़ी पार्टी जेका आहे उन वटि सूबाई हुकूमत आहे, उनखे फौरी तौर ते जेकॾहिं उहा पार्टी सिविल नाफ़रमानी जी तहरीक हलाए थी, त उनखे उहा फौरी तौर ते हुकूमत जेको छॾणु घुरिजे ऐं अवामी अंदाज़ में एहतजाज करणु घुरिजे। ऐं डिसओबीडेंट मूवमेंट जेका आहे, मुंहिंजे ख़्याल में उहा हाणे पंहिंजी जॻह ते हिकिड़ो एहतजाज जो आख़िरी जेको सो उहो हरबो आहे, या आख़िरी जेको सो पिच ते वञी उहा तहरीक हलाइबी आहे। ख़ान साहब खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त हिन मुल्क में ऐं हिन वक़्तु जेका हुकूमत या एस्टेब्लिशमेंट जेको सो आहे उन ई वटि तहरीक इंसाफ़ जो कहिड़ो तासुरु आहे। अच्छा, उनखे बि छॾियो, ख़ुदि तहरीक इंसाफ़ अंदरि जेको सो आहे उहो जेको सो पंहिंजी सिविल नाफ़रमानी जी तहरीक आहे, उन खे कहिड़ी नज़र सां ॾिठो थो वञे। छा जेके ख़ुदि उनजा MPA या MNA आहिनि, या ख़ुदि जेको सो उन्हनि जो चीफ मिनिस्टर आहे ख़ान साहब सां गॾु जेको उहो बीठल हूंदो, ऐं सम्झां थो इहा कॉल न, पर इहा जेका बि हुन जेका बि ॻाल्हि कई आहे उहा ॻाल्हि ई पंहिंजे ई उन में को बि दम ख़म न आहे। बाक़ी इहे जेको प्रोडक्ट जो बाइकाट करण ऐं अजीब क़िस्म जी ॻाल्हि थिए थी, उहो उनखां असां तमामु घणो मुतासिर थियूं था, ऐं पोइ वरी अंग अखर ॻोल्हे वेही विहूं था त भई उहे शयूं। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तहरीक जेके चइजे या एहतजाज चइजे, उहो कारकुन कंदो आहे, ऐं उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे त उहो कारकुन नज़रियाती बि हुजे। यकीनन रुॻो ईअं ई आहे। जेको सो इश्क मोहबत में जेके थियनि उहे शयूं पॉसिबल न आहे। जेकॾहिं कंहिंखे सीमेंट न आहे वठिणो, जंहिंखे ज़रूरत हूंदी वठंदो, जंहिंखे वठिणो न हूंदो खणी ॿिए हंधा प्रोडक्ट चेंज कराए छॾींदो। कहिड़ियूं कहिड़ियूं जेके शयूं आहिनि, तव्हां मजमूई तौर ते उनजे करे पहिरीं त तहरीक इंसाफ़ खे इहो ॾिसणु घुरिजे त हुननि जो पार्टी स्ट्रक्चर केतिरो आहे, हुननि जो कारकुन जेको सो आहे उहो केतिरो तनज़ीमी तौर ते, मतिलबु उहो त पाण यूनिट खां ॾिसंदासीं, जेके तनज़ीमूं बिल्कुलु। हूंदियूं आहिनि उनजी हेठि सतह UC खां तव्हां ॾिसो, तहलके खां ॾिसो, ज़िले खां ॾिसो, पोइ उनजी तव्हां डेटा जेको सो गॾु करण जो मैकेनिज़म आहे। त इहे सभु जेके आहिनि, इहे हवाई ख़बरूं पंहिंजी जॻह ते आहिनि, पर सभु जेके से ब्लैक मेलिंग जा टूल्स आहिनि। ऐं सही। ब्लैक मेलिंग जो टूल इस्तेमालु कजे रुॻो इन लाइ कजे त मूंखे बि बसि छॾियो ऐं मूंखे जेको सो जेल मां कढी वज़ीर आज़म जेको सो उतां ई पहुचायो, या बि जेको सो मूंसां ॻाल्हायो, उहो बि सियासी धुरियूं न, जेको एस्टेब्लिशमेंट आहे उहा अची मूंसां ॻाल्हाए। त इन ई क़िस्म जा आहे, इहे तौर तरीक़ा इस्तेमालु कंदो रहियो आहे, अॻु में फ़ैल थींदो आहे, सदाईं फ़ैल थींदो रहियो आहे। त आउं सम्झां थो इहा नाक़ाबिल बर्दाश्त अथव। हिकिड़ी ॻाल्हि हिननि खे बि ख़बर हूंदी कि जेका हीउ चवे थो त इहा नाफ़रमानी उहा कीअं थी बर्दाश्त करे सघे। जेकॾहिं हिन मुल्क खे ई हलाइणो आहे ऐं ही रियासत खे ई हलाइणो आहे, त उन में जेके का सियासी क़ुवत को हिते कंहिं को भारत हमलो कयो आहे, को अफ़गानिस्तान हमलो कयो आहे, या उन्हनि इन्वेड कयो आहे, उन्हनि जो कब्ज़ो थी वियो आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां हलायो पिया कंहिंजा, त थोरी शयूं जेके आहिनि उन्हनि जी पहिरीं पाण हिननि खे बि स्टडी करणु घुरिजे, अभ्यास करणु घुरिजे, नज़र में बि रखणु घुरिजनि त इहे असीं पंहिंजो पाण मथां जेको बम सां बम खे छो था करायूं। अञा हू 26 नवंबर वारो जेको सो आहे उहो एहतजाज उन ते जेको सो माण्हू खिलण बंदि ई न आहिनि थिया, जेके भॼी विया हलिया जेको सो राति पेट जे विच में, वरी जेको तव्हां हिकिड़े हंधा ॿिए हंधा ॿी ॻाल्हि करे था छॾियो, त उनजो को असरु कोन निकिरंदो आहे।